अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेरा टीवी न्यूज़ में बलिकार आया सारा सुमरा इन बुलेटिन में मुसांगा सादी दी फराशा सबका बेरीक नजर हेडलाइन ते पाकिस्तान पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त असां पोइते न हटंदासीं ऐं न ई कंहिंजे आॾो झुकंदासीं। धांधली शुरूआत अॼु खां नाहे थी। असां क़ौमी मुफ़ादनि जे करे ख़ामोश हुआसीं। रियासत खे फ़ैसिलो करणो पवंदो त असां लाइ क़ौमी मुफ़ाद अहम आहिनि या नून लीग जा मुफ़ाद। नून लीग जी मुफ़ादनि ते मुल्क जो जेको हाल आहे उहो सभिनी जे साम्हूं आहे। मुज़फ़राबाद में जलसे के खिताब कंदे बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त उहे ॾुख ऐं तकलीफ़ूं ॼाणा थो जेके उन्हनि ख़ानदाननि जूं आहिनि जिन जा बच्चा शहीद पिया थियनि। लॻे थो रियासत जो हर फ़ैसिलो नून लीग खे तरजीह ॾिए थो। उन जो नुक़सान कश्मीर पाकिस्तान उन जे अवाम जो थी रहियो आहे। आज़ाद कश्मीर जी मीरपुर डिवीज़न जे 13 मां 11 तकनि जा गैर सरकारी चूंड नतीजा अची विया। 8 तकनि ते नून लीग ऐं 3 तकनि ते पीपल्स पार्टी जा उम्मीदवार कामयाब। LA ते पीपल्स पार्टी जो कासिम मजीद ऐं LA 3 मीरपुर ते PP उम्मीदवार कामयाब। LA 4 ते नून लीग जो चौधरी रुखसार सोभारो। LA 5 ते नून लीग जो वकार अहमद मैदान मारे वियो। LA 7 LA 9 कोटली ऐं LA 11 ते बि नून लीग जा उम्मीदवार कामयाब थी विया। पीपल्स पार्टी के अगवा राजा परवेज़ अशरफ पारां आज़ाद कश्मीर के LA 12 जा तकरारी नतीजा फौरी तौर रोकण जो मुतालबो। राजा परवेज़ अशरफ चयो आहे त हथियारबंदनि ज़रिए चूंड अमल ते असरअंदाज थियण ऐं जाली वोटिंग जी शिकायतूं संगीन आहिनि। केतिरनि ई पोलिंग स्टेशन तां PP जे पोलिंग एजेंटनि खे ज़बरदस्ती ॿाहिरि कढियो वियो। मुतासिर पोलिंग स्टेशन ते जांच बैदि फ़ौज जी निगरानी में ॿीहर पोलिंग कराई वञे। वफ़ाक़ी हुकूमत पाकिस्तान आयल रिफाइनिंग पॉलिसी 2023 में तजवीज़ कयल तरमीमनि जी मंज़ूरी ॾेई छॾी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी सदारत हेठि काबीना कमेटी बराए तवानाही जो इजलास। वफ़ाक़ी वज़ीर अहद खान चीमा, मोहम्मद औरंगज़ेब, अली परवेज़ मलिक, एहसन इकबाल ॿियनि सीनियर अमलदारनि जी शिरकत। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो आहे त मुल्क जे आयल रिफाइनरी जे अपग्रेडेशन वक़्त जी अहम ज़रूरत आहे जेका पाकिस्तान जी एनर्जी सिक्योरिटी खे वधीक मज़बूत बणाइण में अहम किरदारु अदा कंदी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी सदारत हेठि मुल्क में चौमासी जे बरसातुनि ऐं ॿोॾि जी सूरतहाल जे हवाले सां जाइज़ा इजलास। NDMA PDMA ऐं सूबाई हुकूमतुनि विच में राब्ता वधीक मज़बूत बणाइण जी हिदायत। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो आहे त NDMA समूरनि वफ़ाक़ी ऐं सूबाई इदारनि खे ताज़ी सूरतहाल ऐं बरसातुनि जी इतलाह बर वक़्त पहुचाए सूबाई सूरतहाल जो जाइज़ो वठी लाइ अमल तइ कयो वञे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो आहे त गुलूफ ऐं तूफ़ानी रैलियुनि जे हवाले सां अॻुवाट इतलाह वारो निसां मुकमल तौर फ़ाल रखियो वञे। पाकिस्तान जो माहौल दुश्मन गैस ख़ारिज करण में हिस्सो मामूली आहे पर मौसमियाती तब्दीली जा असर मुल्क खे सख़्तु मुतासिर करे रहिया आहिनि। हुकूमत उन लाइ ड्रिगे मुद्दे वारा क़दम खणी रही आहे। बरतानिया ऐं सिंध हुकूमत विच में इक़्तिसादी वाहिवारी वधीक मज़बूत बणाइण ते इतफ़ाक़। सिधी रीति राब्ता वधीक असराइता बणाइण जो बि फ़ैसिलो। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि पाकिस्तान बरतानिया बिज़नेस राउंड टेबल जे हवाले सां इजलास थियो। सैयद मुराद अली शाह बरतानवी सीड़पकारनि खे हर मुमकिन तावन ऐं मसइला फौरी हल करण जी यकीन दहानी कराई। सैयद मुराद अली शाह जो चवणु हो त मौजूदा सीड़पकारनि जो तहफ़ुज़ उन्हनि जी सीड़पकारी वाद असांजी अवलीन तरजीह आहे। सिंध हुकूमत सीड़पकारी में रुकावटूं ख़त्म करे कारोबार में आसानियूं पैदा करे रही आहे। मौसमियात खाते ऐं PDMA सिंध में बरसातुनि जी अॻकथी करे छॾी। अर्बन फील्डिंग जो अलर्ट बि जारी। मौसमियात खाते मुताबिक़ 31 जुलाई जी राति खां 2 अगस्त ताईं थरपारकर बदीन सांगड़ मीरपुर ख़ास में गजगोड़ सां बरसात जो इम्कान। टंडो अलियार उमरकोट कराची जामशोरो सखर कंबर शहदादकोट में भी बरसात पइजी सघे थी। नवाबशाह खैरपुर ऐं ठटे में भी बरसात जो इम्कान। PDMA तरफ़ां शहरनि खे बरसात दौरान गैर ज़रूरी सफ़र खां पासो करण हेठां वारनि इलाइक़नि खां परे रहण जी अपील। सिंध नेशनल पार्टी जो सीनियर वाइस चेयरमैन रमज़ान बुलेदी कराची में अदालती अहाते में गिरफ्तार। सिंध हाई कोर्ट रमज़ान बुलेदी जी ज़मानत रद्द करे छॾी। FIA जी टीम ज़मानत रद्द थियण बैदि रमज़ान बुलेदी खे अदालती अहाते में गिरफ्तार करे वरितो। रमज़ान बुलेदी ख़िलाफ़ 2025 खां टाउन चेयरमैन लाला अब्दुल रहीम जी फरियाद ते FIA में केस हलंदड़ हो। मीरपुर माथिली में हथियारबंदनि गोली हणी हिक ॼणे खे क़त्ल करे छॾियो। बाईपास वटि हथियारबंदनि जी फायरिंग में ज़ुल्फ़कार कोलाची ज़ख़्मी। फायरिंग में ज़ख़्मी थियल ज़ुल्फ़कार कोलाची अस्पताल में ज़ख़्मनि जा सूर नसंदे फ़ौत थी वियो। मक़तूल जे वारिसनि जो लाश रखी SSP ऑफिस अॻियां धरणो। कातिलनि जी गिरफ़्तारी जो मुतालबो। मटियारी में पुरसराह नमूने गुम थी वियल पोरियत जो खडमा लाश थियो। गुज़िरियल ॾींहुं खां पुरसराह नमूने गुम थियल पोरियत टुह जो 24 कलाकनि बैदि पाण जे खडमा लाश मिलियो। वारसनि मूजिबि पोरियत वाडके जो कमु कंदो हो। कुझु ॾींहं खां कमु न मिलण करे परेशान हो। टेंडे मोहम्मद खान बरसां नौजवान फुलेली केनाल में बुॾी वियो। मीरबहर मोहल्ले वासी
26 साला पप्पू मला फुलेली कैनाल में बुडी वियो। मकामी टोबन जी वजह सां संदसि ॻोल्हाचारी नौजवान जे पीउ पारां साले ते नौजवान खे पाणी में धिको ॾियण जो इल्ज़ाम। नौजवान जे वालिद सोबन चयो त संदसि पुट खे साले राजा मला नशो पी हारे फुलेली कैनाल में धिको ॾिनो आहे। पुलिस राजा मला खे गिरफ़्तार करे वरितो।